محمدًا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. تبارك الذي بيده الملك وهو على كل شيء قدير. الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم، ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين، والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालहु जे पाक कलाम मां कुछ हिस्सो तव्हां जे आॾो मूं तिलावत कयो आहे, जंहिंजो तर्जुमो ऐं उन मुतालिक़ चंद ॻाल्हियूं अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ करणियूं आहिनि। दुआ कजो अल्लाह ताला जल जलालहु व मन वालहु शाल मूं गुनाहगार खे पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके हक़ ऐं सच बयान करण जी रब करीम तौफ़ीक़ नसीब फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला हक़ ॿुधी हक़ ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो, बहैसियत मुसलमान जे तव्हां असां इहो अक़ीदो रखूं था त असीं हिन दुनिया जे अंदरि उधारी हयाती चंद ॾिहाड़नि जी ज़िंदगी वठी कंहिं ख़ासि मक़सद जे लाइ आया आहियूं। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तव्हांखे असांखे बेकार को दुनिया में का बि शइ बेकार न आहे। उहा कुदरत जी शइ पनायल हुजे या कंहिं बि इंसान जी तख़लीक़ हुजे। इंसान बि जेकॾहिं का शइ ठाहींदो या जोड़ींदो आहे त हुन जे जोड़ण खां अॻु में हुन जे लाइ को न को मक़सद रखंदो आहे। मामूली खां मामूली सुई आहे, उन में बि हज़ारे हिकमतूं आहिनि। उहा बि कंहिं मक़सद जे लाइ जोड़जे थी, उन ते ख़र्च थो थिए, कारीगर थियनि था, उन जा कारखाना आहिनि, करोड़ों रुपया ख़र्च थियनि था सुई ठाहिण जे लाइ। ॾिसण में तमामु नंढड़ी आहे, पर अवां ॾिसो था त उन जो इंसान जी ज़िंदगीअ सां केतिरो ताल्लुक़ आहे। इंसान जा कपिड़ा सिबे, इंसान जी जिस्म जे जान ते जेको लिबास आहे उनखे ठाहिण में संवारण में उन सुईअ जो वॾो दख़ल आहे। लोह जो नंढड़ो मामूली ज़रड़ो आहे। जेकॾहिं इंसान पंहिंजे हयातीअ ते गौर करे त अल्लाह तबारक व तआला असांजो हेॾो सारो जिस्म जेको क़ीमती आहे, ऐं इंसान उहा अहिड़ी त क़ीमती शइ आहे अल्लाह ताला जी जेका बि मख़लूक आहे उन सभिनी मख़लूकात जे क़िस्मनि में इंसान ई अल्लाह ताला जी अशरफ मख़लूकात आहे। असां कॾहिं सोचियो आहे त रब करीम जे ज़ात बाबरकात असांखे छो पैदा कयो, असांजी पैदाश कहिड़े मतिलब जे लाइ आहे?
इन्हीं तरफ जेकॾहिं मुसलमान इंसान तवज्जो करे त दुनिया जे घणनि खफ़नि खां छुटी पवे, घणनि मुसीबतुनि खां बची पवे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जे ज़ात बाबरकात इंसान खे अकुल सम्झ शूर नींदा ॾिनो आहे त जीअं इंसान सोचे गौर करे फिक्र करे। हर शइ बेकार न आहे, भला इंसान छो बेकार आहे? न, जीअं हर का शइ बेकार न आहे, कंहिं न कंहिं मतिलब ऐं कम लाइ जुड़ी आहे। इंसान खे बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कंहिं मक़सद ख़ासि लाइ पैदा फरमायो आहे। जीअं क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए थो, दुरूद पढ़ त मां तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। छा तव्हां इहो था समझो? अल्लाह सीधो चवे, अफहसिबतुम, छा तव्हां इहो था समझो, अन्नमा खलक़नाकुम अबसन, त को असां तव्हांखे बेकार पैदा कयो आहे? तव्हांजी सोच आहे त बस असां बेकार ठहिया आहियूं? न, व अन्नकुम इलैना ला तुरजऊन, ऐं अवां इहो भायो था त शायदि असां अल्लाह ॾे ॿीहर कोन मोटी वेंदासीं। खाधोसीं पीतोसीं ज़िंदगी गुज़ारीसीं, बसि ईअं वक़्तु गुज़री वेंदो। न न, रब करीम जे ज़ात बाबरकात न जाइ ते जेको इस्तिफ़हाम जो लफ़्ज़ आंदो आहे इहो इनकारी आहे। इस्तिफ़हाम इनकारीअ खां बाद में इस्बात हूंदो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात गोया ईअं थो फरमाए त अवां बेकार बि पैदा थियल कोन आहियो, कंहिं कम लाइ पैदा थियल आहियो। ऐं अवां यादि रखो, अवां खे हिकिड़े ॾिहाड़े मां अल्लाह वटि मोटी अचिणो आहे। अल्लाह वटि वेंदो, ईंदो, हिसाब ॾींदो। पोइ जॾहिं बेकार बि न आहियूं ऐं ख़ुदा ॾे मोटी हलणो बि आहे, ऐं पैदा छो कयो अथई, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। खुदा पाक जी ज़ात बाबरकात फरमायो त जिन्ननि खे ऐं इंसान खे असां सिर्फ़ पंहिंजे इबादत लाइ पैदा कयो आहे। अवां जो ॿियो को कमु कोन्हे को। अवां जो कमु इहो आहे त तव्हां ज़िंदगीअ जा ॾिहाड़ा इज़त सां गुज़ारियो, सुहिणे नमूने सां गुज़ारियो, जाइज़ तरीक़े सां गुज़ारियो, पंहिंजे ज़िंदगी हयातीअ मां फ़ाइदा वठो। पर इन सां गॾोगॾु पंहिंजे रब जी इबादत बि कयो, पंहिंजे ख़ालिक खे न विसारियो। अवां अल्लाह अल्लाह बि कंदा कयो, उन सां गॾु पंहिंजे कारोबार खे बि संभालींदा रहो। हथ कमु तव्हांजो कार में हुजे, दिलि तव्हांजी यार में हुजे, अवां जो तवज्जो पंहिंजे मालिक ॾे हुजे, अवां पंहिंजे ख़ालिक सां मशगूल रहो। ख़ालिक सां मशगूल न आहियो त पोइ तव्हां बेकार आहियो। जानवर पैदा हुए तेरी वफा के वास्ते, चांद सूरज और सितारे सब ज़िया के वास्ते, खेतियां सरसब्ज है तेरी ग़िज़ा के वास्ते, सारा जहां तेरे लिए पर तू खुदा के वास्ते। हर शय खुदा तुझे ला जोड़ी आहे, सब का शय तुझे लाइ आहे। त हे बि तुंहिंजे लाइ, ज़मीन तुंहिंजे लाइ, आसमान तुंहिंजे लाइ, ज़मीन आसमान जे विच ते जो कुझु आहे, ख़लक़ लकुम मा फ़िस समावात वल अर्द, आसमाननि ऐं ज़मीननि जे विच ते जो कुझु आहे ख़ुदा तो चए मां सभु तुंहिंजे लाइ ठाहियो आहे। आसमान ज़मीन जे विच ते छा न आहे, सभु कुझु आहे। अल्लाह तो फरमायो तुंहिंजे लाइ आहे ऐं तूं वरी मुंहिंजे लाइ आहे। सभु तोखे ॾेई छॾियो अथमि, तूं मूंखे पंहिंजी जान ॾे। मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोसां महिरबानी करण वारो आहियां। तोखे रुगो तवज्जो ॾेई ख़ालिक जी इबादत करणी आहे। हाणे असांखे इहो तवज्जो करणो आहे त असां बेकार पैदा थियल कोन आहियूं। अल्लाह पाक असांखे कंहिं मतिलब लाइ पैदा कयो आहे। जेका आयत पढ़ी अथमि तव्हांजो तर्जुमो ॿुधो, गौर कयो, दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ंदा रहो। वरी सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाए, तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क, बरकत वारो आहे अल्लाह जंहिंजे हथ में बादशाही आहे।
हकीकत में बादशाही खुदा जे हथ में। जेके कल बादशाह अॼु जेल में पिया आहिनि, अॼु जेके बादशाह आहिनि तन जो हशर कहिड़ो थींदो आहे ख़ुदा खे ख़बर आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्को, बरकत वारो आहे अल्लाह पाक जल जलालहु व मन वालू, जंहिंजे कब्ज़े कुदरत में मुल्क आहे। वहुव अला कुल्लि शैइन क़दीर, ओ रब करीम जी ज़ात बाबरकात हर शइ ते क़ादिर आहे। खुदा जी ज़ात बाबरकात जे इन कुदरत जे लाइ शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था पिया, साईं तूं सुभान, तोखे चारो नाहे चवण, वसंदा शहर वैरान करी, वसाई वाहण, कंहिंखे ॿे कन बख़्शी बकरीअ जी, कंहिंखे धणी जे तूं धण, कंहिंखे पाली सुख पाल किन में, कंहिंखां पीहाई पाहण, हाणे तेलाहू ताहण, ॾकन लिंग लतीफ़ जा। सब कुछ खालिक कादिर कुदरत वारे जे हथ में आहे। कंहिं बि इंसान जे हथ में का शइ कान्हे का। अल्लाह पाक जल जलालहु अमन वालू जे ज़ात बाबरकात खे असां न विसारियूं ऐं इहो पंहिंजो अक़ीदो भरवसो रासिख़ रखूं त हर शइ अल्लाह पाक जे हथ में आहे। त ॾुख जो ॾींहुं जेकर ॾिसो ई कोन को, जंहिं ॾींहुं अल्लाह पाक ॾे नज़र आहे उहो कॾहिं बि ग़लति कदम न खणंदो, ग़लति विख ते न हलंदो। 24 कलाक सोचींदो त मुंहिंजो मालिक मूंसां गॾु आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मूंसां क़ादिर क़दीर आहे। असां नंढे हूंदे किताबनि में हिकिड़ो वाक़ियो पढ़ंदा हुआसीं प्राइमरी स्कूल में, त हिकिड़ा 2 शागिर्द हुआ, उस्ताद वटि विया त साईं असां तोखां तालीम वठंदासीं, असांखे पढ़ाए। दीनी मदरसो हो, उन दीनी मदरसे जा उस्ताद वटि 2 शागिर्द चवनि था असांखे इल्मु पढ़ा। उस्ताद चयो बाबा मां तव्हांजो इम्तिहान वठंदुसि, अॼुकल्ह बि इंटरव्यू थींदा आहिनि पोइ दाख़िला थींदी आहे, मां तव्हांजो इम्तिहान वठां, जेकॾहिं इम्तिहान में कामयाब थियो त पढ़ाईंदोसांव न त न। ठीकु आहे, इम्तिहान वठो। 2 शागिर्दनि खे 2 हिकिड़ा कबूतर या 2 हिकिड़ा तितर ॾिनई, 2 खे चाकू हथ में ॾिनई, बाबा तूं हेॾे हलियो वञ, तूं हेॾे हलियो वञ, वञो अहिड़ीअ जाइ ते कुहो जाते तव्हांखे को ॾिसे ई। समझो था अलाए न, अहिड़ी जगह ते कुही अचो, हलाल करे अचो जिथे तव्हांखे को ॾिसे ई। हिकिड़ो को मूं जहिड़ो वठी वो बबुर जो पासो ॾेई हेॾे निकाहे कोन को, बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर, कोई आहे। ॿियो वरी को सियाणो हो, समझदार हो, हेॾे वञे जाथे वञे, जंहिं जाइ ते वञे ॾिसे त को बि कोन्हे, को दिलि में सोचे कबूतर खे या ॻेरे खे या कुकड़ खे या हिन तितर खे ज़िबह कयां। जीअं जो छुरी हुनजे हथ में आहे, फौरन ख़्याल आयो को नथो ॾिसे, पर मुंहिंजो रब करीम हर जाइ ते ॾिसे थो। उस्ताद चयो आहे जाथे को बि न ॾिसे, माण्हू नथा ॾिसनि पर रब त ॾिसे थो। मोटी आयो आहे, 2 वापसि आया, हिकिड़ो कुही आयो आहे, ॿियो को न कुही आयो आहे। उस्ताद चवे थो अबा तूं कुही आहे? चए हा हो साईं, माण्हू त कोन ॾिठी। चई न, मां तोखे छा चयो? तो चयो हो साईं त को बि कोन ॾिसई। अबा तो छो न कुठो आहे? चवे थो उस्ताद मां छा कयां, जाथे वञा, झंग में वञा, बबरनि में वञा, लाइन में वञा, लाणनि में वञा, किरणनि में वञा, खॾुनि में वञा, जाथे वञा मुंहिंजो रब करीम मूंखे ॾिसी रहियो आहे। तो फरमायो जंहिं जाइ ते को बि कोन ॾिसे, अगरि माण्हू न सा ॾिसनि त मुंहिंजो रब करीम त ॾिसी रहियो आहे। रब ॾिसे थो त मां हाणे कीअं कुहा? तो चयो आहे त को बि न कोही। उस्ताद हुनखे छुटी कराए छॾी। ओ जेको तकड़ में कुही आयो, बाबा तूं पढ़ण जे लाइक़ु कोन, हुनखे चई वेहो तोखे पढ़ायां थो, तुंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। मुंहिंजा भाउ, मुंहिंजा मिठड़ा, असां मुस्लमान रब करीम खे विसारे छॾियो आहे। अल्लाह जे इबादत खां पुठीरा रहिजी विया आहियूं, मालिक ख़ालिक जे दर तां परे थी विया आहियूं। अल्लाह जे दर ते अचो, रब करीम जो दर तुंहिंजे लाइ 24 कलाक खुलियो पियो। ख़ुदावंद कुदूस जी ज़ात बाबरकात बाने खे, बाने जे गोया इंतज़ार में, हालांकि ख़ुदा इंतज़ार हो पाक आहे, पर रब चवंदो आहे मानो कॾहिं थो अचे, बिया बिया बाज़ आ बाज़ आ,
मालिक वटा हुकुम थींदो आहे हलिया हलिया मोटिया मोटिया वापस अच केतिरा बि तो गुनाह कया हुजनि पर मां रब करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजे लाइ दरवाज़ो बंदि कोन कंदो आहियां। तोखे दोस्त तड़ींदा माइट तड़ींदा अबो तड़ींदो भाइर तड़ींदा ओरे पाड़े वारा तड़ींदा ॾोहनि जे करे माण्हू तोखां नफ़रत कंदा जेतिरो गंदो हूंदे तेतिरा माण्हू तोखां नफ़रत कंदा। रब से फरमाईंदो आहे इंसान जेतिरो गंदो हूंदो आहे रोईंदो आहे मां हुनखे माफ़ करे छॾींदो आहियां। अल्लाह पाक जल जलाल मन वालो जहन्नम ॿारे छॾियो आहे दोज़ख जी बाहि भड़की रही आहे। सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह दोज़ख जो ॿरे पियो पोइ हुन तव्हां त हुनजी वॾी तमामु घणी ॻाल्हि कई आहे त हुनजी बाहि जो तमामु घणो तओ आहे। अल्लाह जे हबीब फरमाता हाओ हुनखे अल्लाह ताला ढके छॾियो आहे अहिड़ो हुनखे ख़ुदा बंदि कयो आहे हुनजी जेकॾहिं ढकण खुली पए त जहान सड़ी वञे। बुखारी शरीफ पाक आहे सरवर कायनात अलैहिस्सलाम फरमाइनि था त बाहि ख़ुदा खे शिकायत कई जहन्नम शिकायत कई मौला मां पंहिंजो पाण खे अंदरि खावां पई अहिड़ो त तो बाहि खे भड़काए छॾियो आहे जो आउं पंहिंजे पाण खे खावां थी अंदरि सारियां पई पंहिंजे पाण खे। अल्लाह ताला फरमा तोखे साल में ॿ दफ़ा साह खणण जी मोकल आहे ॿ दफ़ा साह खणण जा मामूली तुंहिंजो ढकण लाहिबो वरी बंदि कबो साल में ॿ भेरा। हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया जॾहिं शदीद गर्मी हूंदी आहे इहो बि हिकिड़ो दफ़ो जहन्नम पंहिंजो साह खणंदो आहे वरी जॾहिं शदीद सर्दी ईंदी आहे ज़महरीर जी मौसम हूंदी आहे हर जाइ ते पारो पवंदो आहे वण सण ठड़ी वेंदा आहिनि। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इन टाइम ते बि अल्लाह जहन्नम खे साह खणण जी मोकल ॾींदो आहे। शदीद गर्मी ऐं शदीद सर्दी ये ॿई जहन्नम जा क़िस्म आहिनि। हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा जेके बाहि में जलाया वेंदा ऐं हिकिड़ा वरी अहिड़ा माण्हू हूंदा दोज़ख जो क़िस्म आहे जंहिं जाइ ते थधि घणी हूंदी अंदरि ख़ुदा ताला खे थधि में माण्हू थधि जो हुनखे अज़ाब ॾींदो। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ ॿई अज़ाब ख़तरनाक आहिनि। जेकॾहिं बाहि जो इहो हाल आहे असांजो कहिड़ो हाल थींदो। हाणे अवां जेकॾहिं असां तव्हां मुस्लमान ख़ुदा पाक जल जलालो मन वालो को ख़ौफ़ रखूं ऐं एॾी शदीद बाहि आहे जंहिंजो अंदाज़ो तव्हां कयो रब ताला फरमाईंदो आहे समुंड विझोसि त बि कान विसामे दरिया विझोसि त बि कान विसामे सदाई बरसात मथां पवेसि त बि कान विसामे। पर बानो गुनहगार जॾहिं गुनाहनि खे ॾिसी रोई ॾींदो आहे अखियुनि मां ॻोढ़ो वहाईंदो आहे हिकिड़ो अख जो ॻोढ़ो जहन्नम जी बाहि खे विसाए छॾींदो। केॾो अल्लाह ताला महिरबान आहे त गुनहगार पंहिंजा गुनाह ॾिसी रोई जे पंहिंजे ऐबनि खे ॾिसी रोई जे मुजादा रोंदो तॾहिं करे एहसास पैदा थींदो। एहसास कॾहिं थींदो जे आधी राति जो उथ लोक सुम्हे को बि तोखे न ॾिसे जहान आराम जे अंदरि हुजे तूं आधी रात जो थी वज़ू करे मुसलो विछाए ॿ नफ़िल पढ़ी रब जे दरगाह में दुआ घुर त मौला मां गुनहगार आहियां मूं हे गुनाह कया पंहिंजो किताब पाण खोल पंहिंजो दफ़्तर पाण खोल ऐं पंहिंजे दफ़्तर खे पाण पढ़ पोइ जंहिं महिल पंहिंजा गुनाह अकेलाई में पढ़ंदे तुंहिंजी दिलि नरम थींदी अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रब फरमाईंदो आहे मुंहिंजे रहमत जे हथ में थी वेंदो आहे। मां गुनाहगार आवाज़ खे माफ़ करे छॾींदो आहियां। अल्लाह पाक जे हबीब जो फरमान आहे त अताइब मिन ज़ंब कमन ला ज़ंब लहू जेको पंहिंजे गुनाह खां माफ़ी घुरंदो आहे ऐं तौबा ताइब थींदो आहे त तौबा ताइब थियण जे टाइम ते हुन जा गुनाह ईअं माफ़ थींदा ॼण त हिन गुनाह कया ई कोन। हिन जे लाइ असां तव्हां पंहिंजे हयातीअ खे ॾिसूं त छाजे लाइ अल्लाह ताला ॾिनी आहे। अल्लाह ताला ते वज़ाहत फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बरकत वारो अल्लाह जंहिंजे हथ में बादशाही आहे। मुंहिंजा दा सिकंदर दारा दुनिया जे तख़्त ते वॾा वॾा बादशाह थी गुज़रिया। सुलेमान अल्लाह जो नबी हो उनजी हुकूमत रूह ज़मीन ते आहे। बुख़्त नसर जी रूह ज़मीन ते हुकूमत आहे। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात उहे बि दुनिया मां वापसि वठी वरिता उनखे बि दुनिया मां हलणो पइजी वियो। हिन हयातीअ खे फिटो करे अल्लाह पाक जे तरफ़ हलिया विया। असां त मुंहिंजा प्यारा दोस्त कुझु बि कोन आहियूं। असांखे अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। उहो अल्लाह पाक बरकत वारो जेको कुल शैन क़दीर आहे उन रब करीम मौत बि बनायो आहे उन रब करीम जे ज़ात हयाती बि बनाई आहे।
थोड़ो तवज्जो कयो, ॻाल्हि समझो। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। अॻ में छा जो ज़िक्र आहे? ॾाढे अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात, उहो अल्लाह जंहिं पैदा कयो मौत ऐं हयाती। मौत ज़िक्र अॻ में थो थिए, पर हयाती खां पोइ ईंदो आहे, अॻ में न ईंदो आहे। ईअं आहे या न आहे? ज़ाहिरी तरह दुनिया में अॻ में हयाती कावड़ा वेठा हो, ॾिजो आहे या मौत हो? मौत हो ॾिजो कहिड़ो आहे? हक़ आहे, मौत भरा का ॾिजबो कोन, पर अॻ में हयाती आहे, बाद में मौत आहे। इहो ज़ाहिरी दुनिया जो ज़िंदगी जो मामलो ईअं आहे त जेको हयात हूंदो सो ई मरंदो, ऐं जेको हयाती न आहे त मरंदो किथां? अॻ में हयाती आहे, उन खां बाद में मौत आहे। पर क़ुरान पाक में इन आयत में अलाह ताला अॻ में बयान मौत जो कयो आहे, पोइ हयाती जो कयो आहे। छो? तवज्जो ॾियारो थो वञे तो इंसान भली तुंहिंजी केतिरी बि हयाती आहे, पर अॻ में मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात मौत जो बयान थो कयां पियो। इहो मौत बरहक़ आहे, तोखे अचणो आहे। हिन हयातीअ मां तोखे हथ धोइणा पवंदा। अरबेला अरबंग ख़्याल वॾे सां ख़ानहा, जन थे कऊं त कुॾाया ताज़ी तीर तुरंग, मारे जन थे मर्द मञाया वेर न पायो वंग, सासी साज़ सुरूज़हा राग रिहाणियूं रंग, तन जा हाणे हमल चवे कब्रुन मंझ करंग, इहे लाल ललंग खाई खाक फिटा कया। चवंदा हाणे माण्हू से नर पखीअ खे बि इजाज़त न आहे। फलाणो अहिड़ो वॾो माण्हू आहे जो हुनजे हावेली में, हुनजे दर ते, हुनजे घर ते कंहिंखे नर पखीअ खे बि पर हणण जी इजाज़त कान्हे का, माना एॾो हुनजो रोब राताब आहे। पर मुंहिंजा अदा जिथे नर पखी न वञे उन जॻह ते मौत पहुचे थो पियो, उन जॻह ते मौत पहुचे थो पियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वटि इज़राइल अलैहिस्सलाम ईंदो हो, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम सां कचहरी कंदो हो। हिकिड़े ॾहाड़े सुलेमान अलैहिस्सलाम फरमाइस त ऐं मलकुल मौत, मुंहिंजी हयाती जॾहिं न पूरी थिए मूंखे अॻुवाट 2-3 ॾींहं ॿुधाइजां। जहाज़ो साईं तोखे ॿुधाईंदुसि। मुंहिंजा प्यारा दोस्त हदीस पाक में ईंदो आहे, किताब लिखनि था पिया त हज़रत इज़राइल अलाह पाक जे तरफ़ खां अलाह पाक जो अमर खणी हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे रूह कब्ज़ करण जे लाइ उन वफ़ात वारे ॾिहाड़े ठकाव अची कई। सुलेमान अलैहिस्सलाम जे ख़्याल में जीअं अॻे ईंदो आहे तीअं अॼु बि आयो आहे। कहिड़ा हालनि? चए ख़ुशि आहियां साईं। कीअं अचणु थियो आहे? चइसि तुंहिंजी हयाती पूरी आहे, अॼु तोखे अलाह ॾे हलणो आहे। रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे घुरायो आहे, तुंहिंजी हयाती पूरी आहे, तोखे मां मारण आयो आहियां। सुलेमान अलैहिस्सलाम फरमाए थो माण्हू त वाइदे ख़िलाफ़, पर मलाइक बि, माण्हू त वाइदे ख़िलाफ़ी कंदा आहिनि, पर तव्हां मलाइक बि वाइदे ख़िलाफ़ी कंदा आहियो छा? चए कीअं भला? जे तो जो चयो त मां तोखे 2-3 ॾिहाड़ा अॻु में ॿुधाईंदुसि, ॿुधाई कोन को, ओचितो अची वियो आहे, मां त खणी तयारु आहियां, नबीअ खे इनकार कोन्हे को, पर तो वाइदे ख़िलाफ़ी छो कई आहे? अॻु में छो न ॿुधायो थी? अल्लाह पाक जो मलाक सगोरो थो फरमाए मां तोखे ॿुधायो हो। कॾहिं ॿुधायो हुई? जे इहो ॿुधाइणो न आहे त ॿियो छा आहे? अॼु पाड़े चीअ लॾियो सुबुह वारो मुंहुं। वाह लतीफ़ सोड़ा। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अॼु पाड़े चीअ लॾियो सुबुह वारो मुंहुं, अथी दुनिया ॾींहं ॾूं उथी लोच लतीफ़ चवे। अब आप ॿुधंदा हो न, अॼु फलाणो गुज़ारे वियो, अॼु फलाणो वफ़ात करे वियो, अॼु फलाणो मरी वियो, अॼु फलाणो गुज़ारे वियो, बीमार चढ़ी विया, चङा भला मरी विया, वेठे वेठे माण्हू हलियो थो वञे पियो, रोज़ ॿुधूं था पिया, सभई वाक़िया थियनि पिया। अल्लाह ताला थो फरमाए इहा तव्हांखे ॿुधी आहे, इहा तव्हांखे ॿुधी आहे, अॻुवाट ॿुधी आहे। ॾाॾा विया, नाना विया, अमड़ियूं हुयूं, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़रीब विया, ख़ानदान विया, पृथड़ियूं खणियूं, लखे हलिया विया,
पर अल्लाह पाक जल जलालो मन वालू इंसान ते अहिड़ो त को गफ़लत जो मामलो तारी करे छॾियो आहे। अल्लाह कोन कयो आहे, पाण असां कयो आहे जो असां सोचूं ई कोन था। इहो असांजे लाइ इत्तलाउ आहे, फलाणो वयो फलाणो वयो फलाणो वयो। असांखे बि हलणो आहे, जे हलणो आहे त कुझु अॻे सफ़र लाइ बि सोच। सलाह शरी बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लम। वरी बुलंद आवाज़ सां मोहब्बत सां सलाम। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, त सुलेमान अलैहिस्सलाम चयो हाओ यार बराबर तो मूंखे ॿुधायो तो वादे खिलाफ़ी कान कई आहे। मूं ॿुधो पे फलाणो वयो फलाणो वयो। इहो ॿिए जो मरण ॿिए जे लाइ इत्तलाउ आहे। जे हू वयो त असांजे मथां बीहंदो। त मुंहिंजा सोना रब ताला तॾहिं फरमाया त अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। अॻ में मौत आहे, इन जे करे जो अहमियत आहे मौत जी इहो यकीनी आहे। मुंहिंजा दादीअ पाण खे पक आहे त अॼु ॾिहाड़ो आहे, राति ज़रूर थींदी। वरी जे राति आहे त सुभाणे ॾींहुं ज़रूर थींदो। अहिड़े तरीक़े सां बल्कि इन खां बि वधीक पक आहे त इंसान जे हयाती खां पोइ मौत बरहक आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। जंहिं रब करीम तव्हांजो मौत ऐं तव्हांजी हयाती पैदा कई आहे, छो पैदा ई न करे हा, या वरी पैदा करे हा त मारे ई न हा। रब ताला फरमाए थो लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अव्हां जी हयाती अव्हां जो मौत इन जे लाइ मूं ठाहियो आहे त मां रब करीम तव्हांजो इम्तिहान वठां केरु आहे तव्हां मां जेको सुहिणा अमल थो करे, अव्हां मां नेकी करण वारो केरु आहे। पोइ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात इम्तिहान ख़ातिर तव्हांजो मौत तव्हांजी हयाती पैदा कई आहे। पोइ जेकॾहिं असां इम्तिहान में कामयाब थियासीं असांखे डिग्री मिली वेंदी। जे इम्तिहान में कामयाब न थींदासीं डिग्री कान मिलंदी। ऐं मुंहिंजा अदा डिग्री दुनिया जी फानी हूंदी आहे ऐं आख़िरत जी हयाती वारी अहिड़ी त प्यारी डिग्री आहे जेके इंसान हिन हयाती में पंहिंजे पाण खे मारे छॾींदा आहिनि, पंहिंजे रब करीम सां हमेशा हमेशा शागिल रहंदा आहिनि, ज़िक्रुल्लाह में मस्त हूंदा आहिनि। उन्हनि जे लाइ वरी प्यारे हबीब जो फरमाना अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन उखरा। अल्लाह जा प्यारा बांधड़ा मरंदा नाहिनि, बल्कि मरण जी कैफ़ियत हुननि जी हिन नमूने जी हूंदी आहे जेको माण्हू हिकिड़ो घर छॾे ॿिए घर ॾे वेंदो आहे। अल्लाह जा वली बि ईअं हूंदा आहिनि, हिन दुनिया मां गोया हलिया वेंदा आहिनि, हुन जहान में अल्लाह जी ज़ात उनखे वरी हुन खां बि वधीक हयाती अता फरमाईंदो आहे। हजरत गिरोही साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था आशिक मरदा की न की मरदा मरदूदा। मोहब्बत इश्क वारो कोन मरंदो आहे, मर्द उहो माण्हू आहे जे रब खे विसारियो आहे। हजरत जुनैद बगदादी जो हिकिड़ो वाक़ियो यादि थो अचे, सलात पढ़ त मां तोखे ॿुधाईंदो वञा। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हिकिड़े शख़्स खे ख़्यालु थियो त जुनैद बगदादी अल्लाह जो नेक बानो आहे, हुन सां कचहरी करे अचां। अल्लाह अल्लाह कर, नमाज पढ़, रोज़ा रख, नवाफिल पढ़, हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद अदा कर, पर कॾहिं कॾहिं के अल्लाह जे बाने सां वञी कचहरी कंदो कर। रहा अथई रात सुबह वींदई साबिरी, कज को का पढ़ियुन मां रूह रचंदो रज, हाणे पेर तन्हीअ जा पुॼो मता सिकी सनास न लए। यक ज़माना सोहबते बाउलिया बहतरज़ सद साल ताअत बेरिया। के अल्लाह जे वलीअ सां खुदा जे विलायत वारे बाने सां हिकिड़ी घड़ी न सोहबत मिली वञे तो हिकिड़ी घड़ी अल्लाह वारे जे कचहरीअ जी 100 साल जे इबादत खां भली आहे। 100 साल न को जेरा रहूं, न को 100 साल इबादत जो मौक़ो मिले, 25 साल त जवानीअ ऊंदहि में गुज़री विया, 40 साल ताईं मस्ती में गुज़री आहे, का ख़बर कान्हे का।
शौक़ शिकार खाइण पीअण उथण यादि ई रोई कोन्हे। हाणे जो पोढ़ा थींदासीं पोइ वरी अलाह यादि ईंदो। हाणे अलाह यादि आयो दिलि त चवे थी नफ़िल पढ़ा, गोॾा कमु कोन कंदा। हा न साईं, उथंदासीं ॾकी 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 पिया उथंदासीं, चेल कमु कान कंदी, गोॾा कोन कमु कंदी। बेटा साईं फरमायो त ॾमी ॾमी उथियासीं भूंडा ॾेई भूं। कोन था सम्झो जा? भूंडा कीअं ज़मीन ते चंबा खोड़बा, उथंदो पियो ॾकंदो ॾकंदो ॿई चंबा भिट ज़मीन ते चए थो ॾमी ॾमी उथियासीं भूंडा ॾेई भूं। अमर मुरादूं पुनियूं मथे आई मूं। अमर छा चवंदी आहे? अब्बा अल्लाह कंदो आढड़ो ॿुढड़ो थींदे। मां वीचारी चवंदी आहे न, छा चवंदी आहे? अल्लाह कंदो आढड़ो ॿुढड़ो थींदे, माना खट ते वेठो। इहो कमी थियो न साईं, आढड़ो ॿुढड़ो थियो माना सॼो कमु खट ते हुजे। अलाह शर अहिड़ी हयाती खां बचाए। सरकार चवंदा अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिन अर्ज़लिल उम्र, ऐं मौला मां तोखां पनाह थो घुरां, उम्मत तव्हांखे सबक़ थो ॾियां, रब खां पनाह घुरो त या अल्लाह ज़लील हयाती खां बचाए। ज़िल्लत वारी हयाती मुस्लमान ऐं मर्द जे लाइ लाइक़ु न आहे। मुड़सो जेको हलियो वञे वेठे वेठे खाईंदे पीअंदे हलियो, ज़लील हयाती खां शर ख़ुदा बचाए। त मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, हाणे ॾिसो हयाती त इहा आहे, इंसान ॾमी ॾमी हाणे से 25 साल जवानी में, 40 साल ख़्यालात में, हाणे पोड़ो थियो इरादो कंदो, गोॾा कमु कोन कंदा, अखियूं कमु कोन कंदियूं, नफ़्स कमु कोन कंदो। सरकार फरमाइनि था 40 नफ़िल पीरीअ में पढ़, हिकिड़ो नफ़िल जवानीअ में पढ़ त बि जवानी वारे नफ़िल जे बराबरि न थींदो। जवानी जो हिकिड़ो नफ़िल ऐं पोढ़ा पजा 40 नफ़िल हुन जे बराबरि न आहे। दर जवानी तोब करदन शेवाए पैगंबरी, दर ज़ईफी गुरगुज़ालिम मी शबद परहेज़गार। मुंहिंजा चए थो जवानीअ में तोबा करण नबियनि जो शान आहे, बाक़ी पीरीअ में नंद भॼी पवंदा पोइ त बघड़ बि चवंदो आहे त मां रोज़ो रखियो आहे गोश्त जी झल आहे। हाणे नंद आहिनि कोन, पोइ किथां गोश्त खाईंदो? अलाह सही शल असांखे हिदायत करे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व सल्लम। ॻाल्हि पे के मुंहिंजा भाउ मिठड़ा शख़्स चयो त मां जुनैद बगदादी वटि वञा, यादगिरो आहे न साईं, कंहिं वटि वञा? कचहरी वञी के अल्लाह जो नेक बानो आहे। जुनैद रस्ते सां हलंदो वञे, हिकिड़ो ॿिलो अची हुन जे अॻियां लंघियो। ॿिलो छा कंदो आहे? म्याऊ म्याऊ, ईअं न साईं। पर हिन जे आॾो ॿिलो बीही मुंहुं करे ॻाल्हाई माण्हू वांगुरु। काॾे थो वञे? ॿिलो चवंदो आहे काॾे थो वञे, ऐं जे ॿिलो चवे काॾे थो वञे त मां सम्झां थो सिधो धू ॻोठ भॼी वञे माण्हू। फिर जिन आहे छा ॻाल्हाए थो? ॿिले जो काॾे थो वञे, बीही रहियो। जे जुनैद ॾे थो वञा, जे जुनैद त मरी वियो, छो थो वञे? जुनैद त मरी वियो, ॾाढो अफ़सोस थियुसि। ईअं ॿिलो अॻिते वञी ॿुड़नि में झंग में ग़ाइब थी वियो। दिलि में चई जुनैद मरी वियो, मां मुलाक़ात लाइ पियो वियुसि, कीअं मरी वियो? मौत हक़ आहे यार, भला वञा त सही। मुंहिंजा प्यारा दोस्त, अञा जो अॻिते वञे त जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैह मुरीदनि सां वेठो आहे, कचहरी लॻी पई आहे। दिलि में सोची वञ भणा माण्हू त कूड़ा पर ॿिला बि कूड़ा। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जे आॾो वेही चई क़िबला मूंखे पहिरीं त इहा ॻाल्हि ॿुधाए त जानवर बि कूड़ हणंदा आहिनि छा? अबा छो भला कीअं ॻाल्हि आहे? उन सॼो वाक़ियो ॿुधायो त क़िबला अहिड़े तरीक़े सां आयुसि पे। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह जी ज़ात बाबरकात जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा त ॿिले चयो त जुनैद मरी वियो आहे, इहे करे दाह कई, अल्लाह अकबर करे वञी किरियो त जुनैद बगदादी बेहोश थी वियो। मुरीदनि चयो भला तो छा साईं सां ॻाल्हि कई, कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई? साईं त बेहोश थी वियो, हथ पेर मटण सभु लॻी आहे, होश में ई न अचे। 8 पार गुज़री आहे, बेहोश पियो आहे। 8 पार खां बाद में होश में आयो आहे, अखियुनि मां नार वहनि था। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था अब्बा मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, ॿिले कूड़ कोन हयो, सच चई। जंहिं महिल ॿिले चयो त जुनैद मरी वियो आहे, उन वक़्त में मुंहिंजे दिलि मां अल्लाह जो नालो विसरी वियो।
उहा थोड़ी घड़ी मां पंहिंजे रब खां गाफ़िल थी वियोसि। जो दम गाफ़िल सो दम काफ़िर। उहा घड़ी मां रब खे विसारे छॾियो हो। बिले सच चयो त जुनेद रब विसारियो आहे। जेको रब खे विसारींदो आहे सो हयात कोन्हे। जेको रब खे विसारींदो आहे सो मौल जी जाइ ते आहे। पर जेको रब खे यादि कंदो आहे मरण खां पोइ बि हयात हूंदो आहे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब करीम वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा दोस्तों, जुनैद बगदादी का मामूली शय कान्हे। सैयद ताइफा, तसव्वुफ जा बुजुर्ग आलिम दरवेशर जो लक़ब रखंदा सैयद ताइफा। लक़ब नबुल कौम जा। अदा शान शाह हुआ, अदा हे सुल्तान आरफीन आहे, हे सुल्तान औलिया है, हे फलाणो आहे। त हज़रत जुनैद बगदादी जो लक़ब आहे सैयद ताइफा। इन जो माना मतलब इहो आहे त जेके बि सूफ़ी दरवेश आहे सभिनि जो सरदार हो। हाँ जुनैद हो। हिकिड़े ॿिए शख़्स ख्वाब लधो त मां वञा थो पर मुंहिंजे मथे ते ख़ुदा जो अर्श आहे, अर्श खे कुल्हो ॾेई खईं थो वञे। ख़ुदा जो अर्श को ॾिनो आहे। वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे अर्श जे मथां जेका कुर्सी रखियल आहे, अर्श त तमामु वॾो आहे, पर उहा कुर्सी रब करीम जे ज़ात बाबरकात जी तव्हांजे 7 ज़मीननि 7 आसमाननि खां वॾी आहे। चओ सुभान अल्लाह। ऐं उहो अर्श जंहिंजे मथां कुर्सी रखियल आहे, अर्श त अलाए केॾो आहे, कुर्सी कुंडड़ी में पई आहे। त उहो शख़्स पियो ॾिसे ख्वाब में त मां हज़रत रब करीम जे अर्श खे मथे ते खयूं वञा थो। नंढ मां थियो, परेशान थियो, ही कहिड़ो ख्वाब? मवाली लधो हो ख्वाब त को मूंखे कुही वियो आहे। सो ख्वाब जो ख्वाब में हथ आणी वठी तो दाहूं करे, हथ बि घुमाए पियो निड़ी ते। ज़ाल जागी पियसि, चई छा थो करे? चई अलाए केरु कुही वियो आहे। चई ॻाल्हाए कीअं थो? चई मिड़ई हाव जे ज़ोर ते थो ॻाल्हायां पियो। इंसान ख्वाब लहंदो आहे त जागी पवंदो आहे, दहशत थींदी आहे, वहशत थींदी। हे वीचारो जागी पियो त भला अर्श ख़ुदा जो मथे ते ॻाल्हि कहिड़ी आहे? मुंहिंजा प्यारा दोस्तों, आख़िर दिलि में सोचींदो ताबीर पुछां, कंहिंखां पुछां? सुबुह जो इरादो कयो त जुनैद बगदादी खां वञी ताबीर पुछां। जुनैद बगदादी ॿुधाईंदो, ॿियो को कोन ॿुधाईंदो। अल्लाह जे वलीअ जे दरबार में रवानो थियो आहे, ॻोठा निकितो आहे, शहर जे वेझो जमल आयो आहे। माण्हुनि जो तमामु अंबो ॾिठई, गोड़ ॾिठई। अबा ॾियो ख़बर छा आहे? माण्हू जो जुनैद बगदादी गुज़ारे जनाज़ो कब्रिस्तान ॾे खणी था वञनि। इत्तिफ़ाक़ सां जुनैद बगदादी गुज़ारे वियो हुजे। ॾाढो अफ़सोस थियुसि। हिकु त अलाह जो वली गुज़ारे, ऐं ॿियो मसइलो रहिजी वियो। पुछां हा, कंहिंखां पुछां? ॾसण वारो त वियो, ढोड़ंदो चई भला गुज़ारे वियो, मसइलो न मालूम थियो त ठहियो, कुल्हो त ॼांसि वञी। अल्लाह ताला जे नेकनि बाननि खे कुल्हो ॼण बि सवाब। हिकिड़ो माण्हू हो, कफ़न लाहींदो हो, सॼी ज़िंदगी चोरीअ में गुज़रस, कफ़न जी चोरी, ॿी चोरी बि न। सुबुह जो त क़बर खोटरी पई आहे, लाश निकितो पियो, उघाड़ो पियो। माण्हू चवनि केरु आहे? कंहिंखे ख़बर कान पई। माण्हू वरी वीचारे लाश खे ॿियो कफ़न पाराए दफ़न करे पहरा ॾींदा हुआ, पोइ बचंदो। अहिड़ी हराम पाई जो सॼी ज़िंदगी कफ़न चोराई। अहिड़ा बि निभागा माण्हू हुया। हिकिड़ी मानी, अल्लाह जी नेक बानी औरत गुज़ारे वई। उन कफ़न चोर छा कयो? दिल में सोचई त ॾिसां या माई काथे था पूरनि, कीअं था पूरनि, कबर कीअं था खणनि, त जीअं खोटण में सवलाई थिए, जनाज़े में शरीक थी। नमाज़ पढ़ियईं, वरी मथां बीह ॾिठई। माण्हुनि खे कहिड़ी ख़बर? हिते राज वेठो आहे, कहिड़ी ख़बर त केरु केरु आहे? सभु कंहिंजे लॻे ते वीचारो नमाज़ी आहे, नमाज़ पढ़ण आयो आहे। छो त अलाह पाक से रहम करे मस्जिद मां जूता बि त चोरी थींदा आहिनि न। हाणे जेको मस्जिद मां जूता चोराए सो मस्जिद जे दर ते त ईंदो हूंदो न। सही दर तो जूतो खयो थो, अहिड़ा बि त माण्हू आहिनि।
हुन बि छा कयो, तारे सॼो सारो माई खे पूरे मोटी आहे। आधी रात थी, चोर तो हुयो, कुहाड़ो कोडर खणी वञी क़बर खोटई। क़बर खोटे अंदर माईअ जे कफन में हथ विझी लाहिण जी कोशिशि कई। हिन जो कफन में हथ विधो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लामा जलालुद्दीन सुयूती जहिड़े आलिम दीन लिखियो आहे, कफन में जो हथ विधई त माई जेका क़बर में सुती पई आहे सा उथी वेही रही। माई वेही इनखे चवण लगी, ओ बख्शल बांधा, अल्लाह जा बख्शल बांधा, तूं वरी बख्शल बानीअ जो कफन छो थो लाहीं? समझो, ऐं अल्लाह जा बख्शल बांधा, तूं बख्शल बानीअ जी छो थो चोरी करे? दिल में चई मां वरी कीअं बख्शल थियुसि, हीअ त घणी नेक आहे, पर मां वरी कीअं बख़्शजी वियुसि। रोई ॾिनई, माई खे चई मां त चोर आहियां, सॼी ज़िंदगी चोरीअ में गुज़री आहे, मां वरी कीअं बख़्शजी वियुसि। बानड़ी हुआ माई, अल्लाह जी बानड़ी दरवेश थी चवे, तूं बराबरि ॾोही हुए, बराबरि ख़तादार हुए, नियत तूं पुछड़ी कई ही त माईअ जो जनाज़ो पढ़ा, ॾिसां कीअं था पूर्ण पिया। पर मुंहिंजे जनाज़े में जेको बि आयो हो, रब ऐलान कयो हो, मुंहिंजी नेक बानी आहे, हिन जो जंहिं बि जनाज़ो पढ़ियो, जंहिं बि कुल्हो ॾिनो तंहिंखे माफ़ी आहे। सो बराबर तू ॾोही तो हुए, पर मुते राणो राज़ी हो, मुते रब मेहरबान हो। रब करीम ऐलान कयो त मुंहिंजी बानड़ी आहे, अॼु हिन जे जनाज़े में जेको आयो तंहिंजा ॾोह बख़्शजी आहे। चयो छो थियो आहे? कल्ह तोखे माफ़ी मिली वई, अञा तो कफन चोराए, उतो तौबा ताइब थी निकितो आहे, वरी हुन गुनाह जो कमु कोन कयो, ख़ुदा हुनखे माफ़ फरमाए छॾियो। अल्लाह वारनि जी कचहरी त कम वारी, पर अल्लाह वारनि जो जनाज़ो बि कम वारो। अल्लाह वारनि जे जनाज़े जे निमाज़ में वञ त बि बेड़ा पार, अल्लाह वारनि जे जनाज़े जे कुल्हे खे कुल्हो ॾे वञी त बि बेड़ा ई पार। ऐं वरी जे अल्लाह वारनि जे क़बर ते बेअदबी कर त समझो, अब समझो था नहीं। अल्लाह से पनाह जे नबी करीम जी हदीस आहे, सरकार फरमाइनि था पिया त जिस्म मां जेका शइ धार थे उहा हराम आहे। समझो था अलाए न, ॾाढे ॻाल्हायो, समझो था, जिस्म मां जेका शइ धार थे सा हराम आहे। थुक निकिरे हराम थी वई, सिंघ निकिरे हराम थी वई, काकूस आयो हराम आहे, अंदर पेट में त आहे, पेशाब अंदर आहे, पर ॿाहिरि आयो हराम आहे। नह लाथई हराम थी आहे, वार लाथई हराम थी आहे, खल का बि कटई हराम आहे। जिस्म मां जेका शइ जुदा थींदी आहे, नबी करीम जी ज़ात फरमाइनि था पिया, उहा सभु का शइ हराम आहे। हाणे मूंखे सच ॿुधाइजां, ॿार जी झंड कूड़ींदो आहे पीरनि ते वशनि ते, या तुंहिंजे ॿार जी झंड हिलाल या हराम? ॾाढे ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए, वो हराम खणी वञे जाम साहब ते, राज़ी थींदी हुनखे? मुंहिंजा झंड हराम आहे, चओ झंडे हराम आहे, या घर ला घर पूर, इन में वहाबी सुन्नी जो साल कोन्हे को, जेका शरीयत मुहम्मदी जी ॻाल्हि। ॿियो वरी शलड़ कहे मुजाहिदा माण्हुनि खे रस्मूं, अब आहे कंडो जाम साहब जो। मां हिकिड़े दफ़े हिकिड़ा मुंहिंजा माइट वेठा हा, जाम साहब उतर रस्ते सां पियो वञा, हिकिड़ो कंडो हुजे, हुन जूं पाड़ूं जेके हुजनि, पाड़ूं कंडे जूं हेतिरियूं ज़मीन खां मथे हुजनि, हेठां ॿिर ठहिया पिया हुजनि। अबाही छा आहे? जैसे जाम साहब सखीअ जो कंडो आहे, ॿार बीमार थींदो आहे, हिन कंडे में लॻाईंदा हुअसि त ख़ैर जो चङो भलो थी वेंदो आहे। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो, तव्हां बि ॾिठो हूंदो, तर जा माण्हू आहियो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, उहो वरी 2-3 साल गुज़रिया, अची जो न कंडे खे कलर लॻो त ख़ैर सां पूरो थी वियो। अब जेको पाण ॻरी सड़ी वञे हो तोखे छा कंदो? ख़बरदार, अल्लाह जे वलियनि ते वञिबो, जाइज़ तरीक़े सां वञिबो, अल्लाह खां वलियनि जे वसीले सां दुआ घुरबी, वण न पूजबा, पूजबो हिकिड़े अल्लाह जे ज़ात बाबरकात खे। ॿियो वरी आम तरह ॾिठो हूंदो आहे, वणनि जे मथां, कंडनि जे मथां कपड़नि जा ढेर, हा न सही, एगड़ियूं, काचूं, चोला, टोपियूं, पड़ियूं ॿारनि जूं पियूं आहिनि। अब छा आहे कि सखी झंडूले शाह जो कंडो आहे। अल्लाह पनाह जे शल असांजे हाल ते रहम करे, चओ आमीन। इहो हिंदुनि खां, जाहिलनि खां, बेदीननि खां रस्मूं असां में घिरी पयूं आहिनि। मुंहिंजा अल्लाह जा वली कंडनि में राज़ी कोन हूंदा आहिनि, अल्लाह जो वली राज़ी थींदी वञी चऊं सुबह मुंहिंजे अल्लाह पाक जल जलालु मन वारो जो कलाम पढ़, यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। यासीन सगोरी पढ़, कुल हुवल्लाह पढ़, अलहम्दु पढ़ी, अल्लाह जे रूह जे, अल्लाह जे वलीअ जे रूह खे बख़्श तो तुंहिंजा बेड़ा ई पार। वेंदासीं सही दरगाह शरीफ़ जे पेर, मुजावर बि अहिड़ा ठिड़ हरामी,
हेॾा हेॾा भितर खेड़ीअ मां खणी ईंदा, सम्झो था आहे न, उहे खेड़ीअ जा चीका भितर खणी कुटे साईं जे पेरनि खे रखंदा। अबा साईं जी खाक आ, अबा सच ॿुधाए उहा ॼाम साहब रखी आहे खाक, ॻाल्हाईंदा हलो बेटा इहे रखी आहे, रखी त मुजावरा न थी सही। पोइ मिट्टी महबूब करीम जी हदीस पाक आहे त मिट्टी जिस्म खे लॻे त पाक आहे पर खाइण हराम आहे। मिट्टी खाइणो पोइ हराम छो था खाओ? नाजायज़ कम न कयो, शरीयत पाक मुताबिक़ कयो, उहे कम कयो जंहिंमें अल्लाह राज़ी, अल्लाह जो रसूल राज़ी हुजे। मुंहिंजा प्यारा दोस्त, ग़लति रस्मूं ग़लति छॾे ॾियो, ग़लति रस्मुनि जे वेझा ई न वञो। असां वरी अचे कुल्हो वला कोन अलहमद कोन, किथे बि को कुबो ॾिठोसीं पोइ परे खां कंदासीं। नाराज़ न सॼो। मां हिकिड़े ॾींहुं पियो वञा कराची, नाराज़ हे मस्जिद में थो ॻाल्हि कयां, कराची पियो वञा, जाम शोरे जो फाटक जेको आहे इहो टपी थोरो अॻिते थियासीं त हिन पासे रोड जे भर में संत अलाजी जी बिल्डिंग ठहियल आहे। संत अलाजी हिकिड़ो आहे हिकिड़ो खातो, पर उन जे मथां इतफ़ाक़ सां कुबो ठहियल आहे, सम्झो था न साईं। मां त अॻियां वेठो, ड्राइवर गाॾी हलाए पियो, ॿियो हिकिड़ो साथी मुंहिंजे पुठियां वेठो, नालो या कोन थो खणा, मुंहिंजा दोस्त वेठो हुजे जंहिं महिल उते आहे हुनखे ख़बर कान्हे अरे मुंहिंजो चंड आहे त सिंध अलाजी जी बिल्डिंग आहे, इन में वञ त ओड बि वेठा आहिनि त बरोच बि वेठा आहिनि, ख़ैर जो वॾा फोटू ठहिया पिया आहिनि, को यकतारो वेठो वॼाए, को तंबूरो वेठो वॼाए, का मानी थपे वेठी माई। हिते कुल न पढ़ सोच त जिथे कुबो था थिए थो सोचींदा त कयो, हे छा आहे? ग़लति रस्मूं न कयो, अल्लाह जो कलाम पढ़ो, क़ुरान पढ़ो, मुस्तफ़ा जी शरीयत मुताबिक़ अमल कयो, ख़ुदा बेड़ा पार फरमाईंदो। ॻाल्हि अध में शर में विसरी वई, अलाह तव्हां खां लाइ मूंखे यादि आहे, सलात पढ़ो त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, हिनखे दिलि में ख़्यालु पैदा थियो आहे त जुनैद त गुज़ारे वियो, हाणे ताबीर कंहिंखां पुछां, ॻाल्हि यादि आहे न? हिनखे अफ़सोस इहो रहिजी वियो त ताबीर कंहिंखां पुछां, ठहियो भला ताबीर त कोन था पुछां, कुल्हो त ॼांसि, छो त अल्लाह जे बाने खे कुल्हो ॼण बि सवाबु। डोड़ी वञी कुल्हो ॾिनई, कुल्हो ॾेई ॿ क़दम हलियो, पर दिलि में हिनखे ख़्यालु आहे त जेकर जुनैद जहिड़ो हुजे हा त हुन खां ताबीर पुछां हा। अञा दिलि में ख़्यालु आयो त जुनैद जहिड़ो हुजे हा त ताबीर ॿुधाए हा। हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह कफ़न खोले ॻाल्हायो। वाह वाह वाह, अल्लाह जा वली तव्हां था कुर्बान वञा। हज़रत जुनैद बगदादी कफ़न खोले ॻाल्हाए थो, चवे थो अदा तो जेको ख्वाब लधो हो त मां अल्लाह जे अर्श खे कुल्हो ॾियो थो वञा पियो, उन जो ताबीर इहो आहे जो तो मुंहिंजे जनाज़े खे कुल्हो ॾियूं थो वञी पियो। ला अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे त मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे न को अर्श मां पाईंदो आहे, न का ज़मीन मां पाईंदी आहे। मां अर्श खां बि वॾो आहियां, ज़मीन खां मां बि वॾो आहियां, पर मां रब खे जेकॾहिं मां पाईंदो आहे त मोमिन बाने जो कल्ब मां पाईंदो आहे। मां कंहिं जाइ ते कोन ईंदो आहे, जे मां रब जी जाइ आहे त नेक बाने जो कल्ब दिलि अहिड़ी आहे जो न दिलि में मां रब समाइजी वेंदो आहे। पोइ जंहिं जाइ ते बाने जी कल्ब में रब अचे त बाने जो कल्ब अल्लाह जो अर्श आहे। बाने जो कल्ब अल्लाह जो, पोइ अल्लाह जे अर्श खे कुल्हो ॾिने त कहिड़ी वॾी ॻाल्हि थी पई। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, त इहे सभु अल्लाह जा ज़ाकिर शाकिर बाना हा, आबिद इबादत गुज़ार हा। हयाती असांजी फानी आहे। मां हिन बारे में कुझु अर्ज़ु कंदुसि छो त इहो मौज़ू हलंदो रहंदो, ज़रूरत आहे हिन मौज़ूअ जी, पर हाणे विच ते ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां। ख़ैर जो 15 शाबान पई अचे, चओ सुभान अल्लाह। सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 15 शाबान जे रात जेको भी मुसलमान जागंदो 50 नफ़िल पढ़ंदो, हिन तरीक़े सां पढ़े। पहिरीं रकात में अलहम्द खां पोइ इन्ना अंज़लनाहु पढ़े,
ॿी रकात में अलहम्द खां बाद कुल हु अल्लाह पढ़े, पर जे हुनखे इन्ना अंज़लना यादि नाहे त ॿिन्ही रकातुनि में पहिरीं में बि कुल हु अल्लाह, ॿी रकात में बि कुल हु अल्लाह, 50 नफ़िल पढ़ंदो, हिकिड़ो हिकिड़ो नफ़िल 2 रकातूं नियत ईंदो, 2 रकातूं पूरियूं करे सलाम वराईंदो, 50 नफ़िल पढ़ंदो, रकातूं थींदियूं 100, नफ़िल थींदा 50। तरीक़ो तव्हांखे ॿुधायमि। हुज़ूर फरमाइनि था जे एतिरा नफ़िल पढ़िया त ॼण सॼो साल इबादत कई। मलाइकनि खे रब चवंदो लिखी छॾियोसि दफ़्तर में सॼो साल इबादत कई। नबी पाक फरमाइनि था जेकॾहिं सिज लथे जी निमाज़ खां पोइ 3 नफ़िल पढ़, 3 दफ़ा यासीन पढ़, 3 दुआऊं घुर। पहिरीं दुआ घुर त मौला पाक मूंखे कंहिंजो मुहताज न कर, ॿी दुआ घुर मौला मूंखे दुनिया जे मुसीबतुनि खां पनाह ॾे, 3 दुआ घुर मौला मुंहिंजे उमिरि में बरकत ॾे। रब चए थो जीअं चवंदे तीअं कंदुसि। सिज लथे ऐं सोमाणीअ जे विच ते 14 जी शाम 15 जी रात में मुंहिंजा अदा जेकॾहिं कंहिंखे नफ़िल पढ़ंदा नथा अचनि पिया या थकिजी पियो आहे, हुनजा पेर मुंहिंजा अदा कमु नथा कनि, गोॾा कमु नथा कनि, रब चवंदा मूंखे यादि कर, रुगो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वेठो चओ। या हीअ दुआ घुर अल्लाहुम्मा इन्नका अफ़्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्नी या रब्बल आलमीन। अरबी नथी अचई त परवाह नाहे, पंहिंजे ॿोली में चओ मौला मूंखे माफ़ कर, या अल्लाह मूंखे आसे आसे उम्र गुज़ारियम जलियम खार हजार माली बाख नहीं वेखण देंदा आया जदूं बहार। सॼो साल इन रात जो माण्हू इंतज़ार कंदा आहिनि। अल्लाह जा बाना चवंदा आहिनि यार रात अचे त रब खे यादि कयूं, पर जॾहिं उहा रात ईंदी आहे त ग़फ़लत में गुज़ारींदा आहियूं। अॼु असांजे मुल्क में बदरस्मी पैदा थी पई आहे। 15 थींदी फटाका शुरू, बाहियूं शुरू। ओ मुंहिंजा अदा इहो सॼो ॾोह तुंहिंजो आहे। कीअं? तूं पैसा न ॾे पुट खे, औलाद खे फटाका न वठी ॾे, छो छो वठी ॾे? अल्लाह ताला चवंदो आहे 15 शाबान जी रात मां बाहि विसाईंदो आहियां जहन्नम जी, ऐं तूं वरी पाण वेठो ॿार। पटाका छोड़ण इहे हिंदुनि जी होली जो कमु आहे। होली हिंदू मल्हाईंदा आहिनि, उहो बि बाहियूं ॿारींदा आहिनि। मुंहिंजा अदा ॾियारी कंदा आहिनि, उहो बाहियूं ॿारींदा आहिनि। हिंदुनि जी रस्म असां पंहिंजे रवाज में छो आणियूं? हिंदू कनि त भली वञी कनि, हुननि जो पंहिंजो तरीक़ो आहे। असां चयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण त मिठड़े अरबी जो कलमो पढ़ियो आहे न सही, पोइ जे मिठड़े अरबी जो कलमो आहे त पाण उन जे शरीयत ते हलूं न। या रात जाग अचई थी, पंहिंजे लाइ दुआ घुर। नबी से फरमाइनि था जेको ॿिए लाइ इन रात दुआ घुरंदो सा क़बूल थींदी। ॿिए लाइ वरी मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, तूं जंहिंजे लाइ दुआ घुरी उन लाइ क़बूल, पर अल्लाह वरी उन जे एवज़ में तुंहिंजी दुआ बि क़बूल कंदो। पंहिंजे वतन लाइ दुआ घुर, मुस्लमाननि जे लाइ दुआ घुर, पंहिंजे ॻोठ लाइ दुआ घुर, पंहिंजे ओड़े पाड़े लाइ दुआ घुर, पंहिंजे अबे अम्मा लाइ दुआ घुर, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ दुआ घुर। इन रात में पुॼई त पंहिंजे माइटनि जे क़ब्र ते वञ, उते वञी अल्लाह पाक खे यादि करे दुआ हुननि जे लाइ घुरी आहे। उन रात जेको पीउ माउ जे क़ब्र ते वेंदो, हबीब जी हिकिड़ी हदीस पाक मूं पढ़ी आहे, सॼो साल हुनजो रिज़्क़ कुशादो हूंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे तौफ़ीक़ नसीब फरमाए। महिरबानी कजो इन रात दुआउनि में मूंखे बि यादि कजो। अल्लाह पाक तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए। ऐं इन रात जी अहमियत ख़ासि ॻाल्हि ज़रूरी ॿुधायां, उहा हीअ आहे त जेकॾहिं को बि कंहिंसां नाराज़ हुजे, कावड़ हुजे, गुस्सो हुजे, उहो हिक ॿिए खे उन राति परचाए। रब चवंदो आहे त बाना पाण में परता, मां बि परची वियोसां। तव्हां जेकॾहिं का बि पाण में का रंजिश नाराज़ पोइ हुजेव त इन राति हिक ॿिए खे माफ़ कंदा कयो। साम्हूं आयो त हिक ॿिए खे परचायो, जे पर पुठ आयो त हिक ॿिए खे पर पुठ माफ़ करे छॾियो। अल्लाह सी तव्हांजा असांजा बेड़ा पार कंदो। आयत जे बारे में अञा कुझु अर्ज़ु करणो, हयाती ख़ैर तौर ईंदड़ जुमे ते अल्लाह पाक तव्हांजा असांजा सभिनि जा बेड़ा पार करे। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। नबी करीम जी फरमान मुताबिक़ मां ॻाल्हि मालूम थी वई, नबी करीम जे हदीस पाक मां ॻाल्हि साबित थी वई त ला यमूतून, मरंदा न आहिनि, बल्कि छा कंदा आहिनि, बल यंतक़िलून मिन दारिन